अस्सलाम वालेकुम साथियों, कीअं आहियो? आऊं आहियां एजाज़ अली, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल a4bofficial। असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। अॼोकी जेकी असांजी वीडियो आहे उहा आहे कबूतरनि वारे दोस्त सां, जेका हाल अहवाल कंदासीं कबूतरनि जे बारे में। बिल्कुलु उन्हनि कबूतर धारिया आहिनि, जाम कबूतर धारिया आहिनि, सुठियुनि नस्लनि जा उन वटि कबूतर मौजूदु आहिनि। तंहिं करे असीं अॼु उन्हनि सां मिलंदासीं ऐं उन्हनि सां कबूतरनि जे बारे में हाल अहवाल कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं कबूतरनि जा नस्ल ऐं उन्हनि खां पुछंदासीं कबूतरनि जे बारे में। खोड़ सारो इंटरव्यू उन्हनि सां कंदासीं। तमामु बहितरीनु वीडियो बणण वारी आहे। तव्हां असांजे चैनल खे वरी बि गुज़ारिश कंदो सब्सक्राइब करे वठो। जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे त वीडियो पसंदि अचे त लाइक करे वठिजो। हाणे मिलूं था हुननि सां। वालेकुम अस्सलाम जी मुर्सली, छा हाल आहे? ख़ैर आहे, ठीकु, शुक्र आहे। साईं, असांखे ॿुधाइजो तव्हां हे कबूतर वग़ैरह रखिया आहिनि, इन्हनि जे बारे में थोरो हाल अहवाल ॾिजो। कबूतर घणा धारिया आहिनि तव्हां, छा आहे मसलो? कबूतर त असां वटि जाम आहिनि, कुझु हाणे घटि आहिनि गर्मी जे करे, कुझु थोरा रखियासीं। सही। हा, वरी जीअं सर्दियूं ईंदियूं त वरी वधाईंदासीं कबूतर जाम। तक़रीबन तव्हां वटि माना सर्दी जे हिसाब सां कबूतर घणा हूंदा आहिनि या गर्मी जे हिसाब सां घणा हूंदा आहिनि? कीअं? गर्मी जे करे कबूतरनि खे थोरी गर्मी लॻंदी आहे, हिन जे करे कबूतरनि खे कबूतर घटि रखंदा आहियूं। ऐं सर्दी में जेको आहे कबूतर वधाईंदा आहियूं, वरी गर्मी जेकी आहे नाहे हूंदी। अच्छा, हा। इन टाइम हाणे तव्हां वटि तक़रीबन घणा कबूतर मौजूदु हूंदा? हिन महिल तक़रीबन 50-60 कबूतर आहे। 60 कबूतर, 50-60 कबूतर आहे। तक़रीबन घणियूं नस्लूं हूंदियूं उन्हनि जूं? नस्लूं हिननि में काफ़ी आहिनि। असां जेको आहे फ़िलहालु नस्लूं घटि ई आहिनि असां वटि, जेको गर्मी जे करे थोरा कबूतर रखियासीं। सही। जीअं सर्दी वधंदी त पोइ वरी कबूतर वधाईंदासीं, नस्लनि वारा आनींदासीं। न तक़रीबन तव्हां हिननि कबूतरनि जो हिते माना आना वग़ैरह बच्चा बि कराईंदा हो या ईअं सिर्फ़ु शौक़ु जे करे रखिया आहिनि हिते तव्हां? बसि हिते जेको आहे असां हिननि खे उॾाईंदा आहियूं, बच्चा बि कंदा आहिनि उहो सर्दी में। गर्मियुनि में बच्चा इहे न आहिनि कंदा। अच्छा। गर्मियुनि में बसि इहे ईअं बीठा हूंदा आहिनि। सही, माना हाणे इन्हनि जा बच्चा न आहिनि गर्मियुनि में? हाणे न थींदा इन्हनि जा बच्चा। सही। ॿियो असांखे इहो ॿुधाइजो त इन्हनि खे का बीमारी वग़ैरह जीअं सर्दी गर्मी जे हिसाब सां का थींदी आहे? उहो बीमारी जेकी थींदी आहे उहो मौसम जे लिहाज़ सां थींदी आहे। सही। उहो जेको हिन खे खुराक टाइट हुजे, मौसम जे हिसाब सां खुराक उन्हनि खे मिलंदी रहे, पोइ हिननि खे बीमारी न थींदी आहे। अच्छा, तव्हां वटि तक़रीबन हिते घणनि नस्लनि जा कबूतर हूंदा? कबूतर आहिनि तक़रीबन 4-5 नस्ल आहिनि। अच्छा। ऐं इहे कबूतर तव्हां सभई वेचण जे हिसाब सां रखिया आहिनि? कहिड़े हिसाब सां तव्हां रखिया आहिनि? असां विकिरो न आहियूं कंदो, बसि इहो पंहिंजो हिकु शौक़ु आहे। सही। हा। तक़रीबन तव्हां कॾहिं खां शौक़ु कयो पिया इहो कबूतरनि वारो? इहो शौक़ु तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि। अच्छा, 7-8 साल शौक़ु थी विया आहिनि शौक़ु कदे तव्हां को ॿियो शौक़ु कंदा हो या सिर्फ़ु कबूतरनि जो? न, बसि इहो ई शौक़ु आहे फ़िलहालु, कबूतरनि जो। हा। तव्हां हाणे असां कबूतर का ॾेखारे सघो था? कहिड़ा? बिल्कुलु, तव्हांखे ॾेखारींदासीं। हलो पोइ असां कबूतर ॾेखारियो। ठीकु आहे दोस्तो। हाणे मुर्सलीन जेको आहे उनजी असां खुॾे ते मौजूदु हुआसीं। हाणे उहो कबूतर असांखे ॾेखारे पियो। वधीक हाणे ॾिसूं था उन्हनि जा कबूतर ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था कबूतरनि जे बारे में। जेका तव्हां कबूतर हथ में खया आहिनि, इहे हाणे ही कहिड़ी नस्ल जो आहे थोरो असांखे ॿुधायो? हे जेको कबूतर आहे इहे रंगबाज़ कबूतर आहे। सही। हिन खे असां रंगबाज़ चवंदा आहियूं। जी। हा, हे रंगबाज़ आहे। हे जेको मथे न वेंदो, हे ईअं फेरियूं हणंदो, घुमंदो हेठि। सही। तक़रीबन हिन जो रेट घणो हूंदो? हिन जो रेट तक़रीबन 1000 खां मथे आहे। सही, 1000 खां मथे आहे इन कबूतर जो रेट? इन कबूतर जो। सही। कबूतर खयो आहे तव्हां हथ में, हू कहिड़ो आहे? इन खे हाणे छॾियो थोरो, इन जे बारे में असांखे ॿुधाइजो। हे जेको आहे कबूतर इहो पटी वारो कबूतर आहे। सही। हा, पटी वारो। हे जेको आहे पटी वारो आहे। सही। हा, इनजी उॾाम जेकी आहे तमामु वधीक हूंदी आहे। हे जेको आहे मथे उॾंदा आहिनि। असां हिननि ते जेको आहे शर्तां ई लाईंदा आहियूं, टाइम ते हिननि खे उॾारींदा आहियूं। सही। ऐं इन जो रेट घणो हूंदो तक़रीबन? हिन जो रेट तक़रीबन 2000 खां मथे आहे। असां फ़िलहालु विकिरो त कोन कंदा आहियूं। सही। अगरि जेकॾहिं को दोस्त वठणु चाहे त पोइ ॾींदासीं दोस्त खे। अच्छा। हा। सही। हाणे ॿिया कबूतर कहिड़ो थोरो असांखे ॿुधाइजो? ॿिया तव्हां वटि कहिड़ा पिया कबूतर वेठा आहिनि? ॿिया इहे खोड़ नस्ल आहिनि असां वटि जेके मौजूदु आहिनि हिते। सही। हा, फ़िलहालु नस्ल ई थोरियूं आहिनि। गर्मी जे करे
जेको असां वटि खुॾो ई जेको आहे उहो नंढिड़ो आहे। सही सही। हा जेको हिननि जो खुॾो जेको वॾो हूंदो त पोइ इहे घणा रही सघंदा। फ़िलहालु हिन में इहे ई रहंदा जेको जंहिंमहिल सर्दियूं थियूं त पोइ इहे वधाईंदासीं। सही सही। हा ऐं इहे कबूतर तव्हां इन टाइम माना हिननि जा आना बचा न कराया आहिनि अञा? न फ़िलहालु हिननि आना बचा कोन कया आहिनि। सही सही। हा ऐं हिननि खे तव्हां खाधे जे हिसाब सां खुराक कहिड़ी ॾियो पिया? खुराक हिननि खे जेको आहे त हाणे कणिक जा जो दाणा ई विझंदा आहियूं। सही सही। ऐं बाजरी हिननि खे ॾींदा आहियूं। सही सही। हा ऐं पाणी वग़ैरह कीअं माना पाणी सॼो ॾींहुं भरे पियो हूंदो आहे ऊन्हारो? न पाणी भरियल न हूंदो, पाणी हिननि खे जेको आहे ताज़ो ॾींदा आहियूं। अच्छा ताज़ो ॾियणो पवंदो? 2 टाइम ॾियूं या 3 टाइम, 3 टाइम पोइ उहो हिननि खे ताज़ो पाणी ॾींदा आहियूं, भरियल पाणी न ॾींदा आहियूं हिननि खे जेको। इन खां अलावा तव्हां वटि ॿिया कहिड़ा कबूतर पिया आहिनि? घणे नस्लनि जा पिया आहिनि? कबूतर घणा ई नस्ल आहिनि कबूतरनि जूं। अच्छा। हिकु सिंधी कबूतर जेके असां चवंदा आहियूं, असांजी सिंध जा कबूतर मशहूरु आहिनि। हे जीअं गिची कारी थी वई, पुछ कारो थी वियो, सिंधी कबूतर आहिनि। इहे असांजी सिंध में मशहूरु आहिनि। सही। हा अच्छा ठीकु आहे मोरसिन, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन असीं हिते मौजूदु हुआसीं मोरसलिन वटि, जिथे उन्हनि जा कबूतर ऐं उन्हनि जो शौक़ु ॾिठोसीं। मिलंदासीं हिकु नई वीडियो में। जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो ऐं सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कजो। तेसिताईं एजाज़ अली खे ॾींदा इजाज़त, महिरबानी।